विदो तल पिलशन पेट में सूर दिहाड़ी नाज़ुल नो दस्तूर मुलाजिम मानी अले मजबूर रिटायर थियण खां पोइ लगे थो पिनदासी रिटायर थियण खां पोइ लगे थो पिनदासी विदो थल पिनशन पेट में सूर दिहाड़ी नाज़ुल नो दस्तूर मुलाजिम मानी अले मजबूर रिटायर थियण खां पोइ लगे थो पिनदासी सरकारी दाणे लकल ते ही जो दाणो हणंदा 60 साल खां पोइ मुलाज़िम कहिड़ियूं तगारियूं खणंदा पुछूं त छो त करन कलूर दिहाड़ी नाज़ुल नो दस्तूर मुलाजिम मानी अले मजबूर रिटायर थियण खां पोइ लगे थो पिनदासी विदो तल पिलशन पेट में सूर दिहाड़ी नाज़ुल नो दस्तूर मुलाजिम मानी अले मजबूर रिटायर थियण खां पोइ लगे थो पिनदासी कामोरा कम वींदा पटेल ओ सणबिल सीटन वारा नंढड़ी नौकरी वारा मरी विया काॾ वञनि वीचारा घणाई हलण चलण खां चूर दिहाड़ी नाज़ुल नो दस्तूर मुलाजिम मानी अले मजबूर रिटायर थियण खां पोइ लगे थो पिनदासी विदो तल पिलशन पेट में सूर दिहाड़ी नाज़ुल नो दस्तूर मुलाजिम मानी अले मजबूर रिटायर थियण खां पोइ लगे थो पिनदासी अज़मी चए एहसास करियो को मिसकीननि जे बचन ते आज़मी चए एहसास कयो को मिसकीननि जे बचन ते माला तल मां बम न किरायो ओ तल जा घरन कचल ते न ॾियो ही सूर मदल खे सूर दिहाड़ी नाज़ुल नो दस्तूर मुलाजिम मानी अले मजबूर रिटायर थियण खां पोइ लगे थो पिनदासी विदो तल पिलशन पेट में सूर दिहाड़ी नाज़ुल नो दस्तूर मुलाजिम मानी अले मजबूर रिटायर थियण खां पोइ लगे थो पिनदासी।